नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त चुटियारी थाणे जे हद में ॻोठ कोट नवाब वटि 2014 में मच्छी जे तलाहनि जी मालिकी ताईं निज़ामाणी ऐं भुगटी बिरादरी में झेड़ो थियो, जंहिंमें धुरियुनि में फायरिंग सबबि गोलियूं लॻण सबबि गुलाम हैदर मुस्तफ़ा खोखर ऐं मोहम्मद हसन खोखर क़तल थी विया हुआ, जॾहिं त कामिल खोसो नसीर नारेजो ज़ख़्मी थी पिया हुआ, जिन जो क़तल केस चुटियारो थाणे ते फरियादी निहाल खान निज़ामाणी जी फरियाद ते नवाब आली भुगटी, शाह ज़ेब भुगटी, सुलेमान भुगटी, दरियान भुगटी, अली हैदर शाहू समेत 7 ॼणनि ते दाख़िल आहे, जंहिंमें अता हुसैन भुगटी गिरफ़्तार आहे, जॾहिं त मीर आली भुगटी हाईकोर्ट हैदराबाद जी कच्ची ज़मानत हिन केस में पहिरियों भेरो एडिशनल सेशन खिपरो में मीर आली भुगटी कोर्ट में पेश थियो, जिथे एडिशनल सेशन जज अब्दुल वहीद शेख केस 9 फरवरी ते ॿीहर कोर्ट सगोरी में पेश थियण जी तारीख़ ॾिनी आहे। ॿिए पासे कोर्ट में पेशी वक़्तु भुगटी बिरादरी जे माण्हू वॾे तादाद में कोर्ट जे ॿाहिरियां मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।